जी दोस्तों असी हींअर गॾु थिया आहियूं फाज़ुल प्रोडक्शन वटि अदा फाज़ुल समय जे चैनल के फाज़ुल प्रोडक्शन के लाइक कयो शेयर कयो बेल आइकन जे बटन भी दबायो ऐं मां तव्हांजो पंहिंजो मोहम्मद अली मंगनार फ्रॉम पनवाकिल ढोलक ऐं मूंसां संगत जेको करे रहियो आहे शराफत अली शेख साहब बहितरीन बैंजो नवाज़ असांजे सिंध जो बहितरीन बैंजो नवाज़ आहे ऐं जेके भी दोस्त ॿाहिरि रहनि था दुबई रहनि था शारजा रहनि था दुनिया जी कहिड़ी भी कुंड में रहनि था सिंध वासी सभी के इहा गुज़ारिश थी करियूं त चैनल के सब्सक्राइब कयो ऐं बेल आइकन जे बटन खे दबायो ताकि असांखे ख़बर पए त असां सां केरु प्यार करे थो। असीं तव्हांखे हिन में चइनि ज़ुबानुनि सां साज़ प्ले करे ॿुधाईंदासीं सिंधी पंजाबी ऐं बलोचिस्तान ऐं तव्हांखे चइनी ज़ुबानुनि सां असां ॿुधाईंदासीं ऐं इन में असांखे ख़बर पवंदी त असांजा दोस्त असां सां केतिरो प्यार कराइनि ऐं ख़ुसूसन सिंध वासी पंजाब वासी बलोचिस्तान वासी जिथे जिथे असांजा पाकिस्तान वासी रहनि था सभिनी जा लख थोराइता लख महिरबानी असांखे ख़बर पवंदी त असां सां पाकिस्तान वासी केतिरो प्यार कराइनि। अदा फाज़ुल साहब जा लख थोराइता जंहिं असांखे इकट्ठे ऐं तव्हां ते आवाज़ पहुचाइण जो मौक़ो ॾिनो आहे। महिरबानी दोस्तनि जी। सिंध जो हो जमालो तव्हांजे अॻियां पेश ख़िदमत। अस्सलाम वालेकुम दोस्तों, जीअं त साज़ बैंजो ते ढोलक ते असां ही आइटम पेश कर रहे आहियूं भाऊ फाज़ुल जी फरमाइश ते। हाणे तव्हांखे सिंध जो हो जमालो ॿुधायूं था। पंजाबी में ऐं ॿुधायूं था पिया पंजाबी स्टाइल। जनाब हींअर असीं बलोची भाइरनि जे लाइ बलोची धुन पेश ख़िदमत आहे। केपी के सरहद पासे हलूं था पिया पख्तून ब्रादर भाइरनि जे लाइ पख्तून धुन।
सिंगर फाजुल समेजो 0300-313-4972। प्लीज़ हमारे चैनल को सब्सक्राइब करें और बेल आइकन को दबाएं। प्लीज़ हमारे YouTube चैनल को सब्सक्राइब करें और बेल